छा चीन आदिसी मखलूक या एलियन सिविलाइजेशन का आयल इशारनि खे वसूल कयो आहे? हिननि इशारनि या सिग्नल्स खे हिन साल जी शुरूआति में चीन जे आसमानी अखि या स्काई आई जे नाले सां सॾंदड़ देवकामत दूरबीन ॻोल्हियो हो। चीन जे साइंस जी वज़ारत उहो ॿुधायो त हिन दूरबीन आदिसी मखलूक जे आसारनि खे ॻोल्हियो आहे। इहा रिपोर्ट सरकारी हुकुम हेठि कमु कंदड़ साइंस ऐं टेक्नोलॉजी अख़बार में शाया थी, पर बाद में हिन दरियाफ़्त बाबति रिपोर्ट खे हटायो वियो। उहो वाज़े न आहे त रिपोर्ट खे ज़ाहिरी तौर ते सरकारी वेबसाइट तां छो हटायो वियो हो, पर सोशल मीडिया प्लेटफॉर्म जिन में सरकारी मीडिया पिणु शामिल आहे हिन दरियाफ़्त बाबति ख़बरनि खे हलायो। साइंसदाननि जी जमायत 2020 ईस्वी में 1 साल अॻु हासिल कयल अंगनि अखरनि जी छंड छाण कंदे शकी इशारनि जे ॿिनि मजमूअनि खे ॻोल्हियो हो। उन्हनि 2022 ईस्वी में असांजे शमसी निज़ाम खां ॿाहिरि मौजूदु ग्रहनि या एक्ज़ोप्लैनेट्स जे मुशाहिदो कयल अंगनि अखरनि मां हिकु ॿिए शकी इशारे खे पिणु ॻोल्हियो। चीन जी उहा देवकामत दूरबीन घटि बैंड वारी रेडियाई फ्रीक्वेंसी या लो फ्रीक्वेंसी रेडियो बैंड जे लिहाज़ खां तमामु घणी हसास या सेंसिटिव आहे। तंहिं करे इहा दूरबीन आदिसी मखलूक जी तलाश में अहम किरदारु अदा करे थी। तंहिं हूंदे बि शकी इशारा कंहिं क़िस्म जी रेडियाई गड़बड़ बि थी सघनि था। साइंसदाननि जो चवणु आहे त इशारनि ते वधीक तहक़ीक़ करण जी ज़रूरत आहे। गैर अर्ज़ी तहज़ीब या एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल सिविलाइजेशन खे तलाश कंदड़ जमायत जे सरबराह उहो ॿुधायो त हिन दूरबीन तरफ़ां हासिल कयल तंग बैंड पर्क चकमक इशारा या नैरो बैंड इलेक्ट्रोमैग्नेटिक सिग्नल्स अॻु में हासिल कयल इशारनि खां मुख़्तलिफ़ आहिनि। हिन क़िस्म जे रेडियाई लहरनि खे हवाई जहाज़नि ऐं हथरादू उपकरणनि में इस्तेमालु कयो वेंदो आहे। आसमानी अखि नाले उहा दूरबीन दुनिया जी सभ खां वॾी रेडियाई दूरबीन या रेडियो टेलीस्कोप आहे। इहा चीन जे ॾाखणे ओलंदे सूबे ग्योज़ू में मौजूदु आहे। हिन दूरबीन जो क़दुरु 500 मीटर या 1640 फुट आहे। हिन दूरबीन 2017 ईस्वी में पंहिंजी पहिरीं दरियाफ़्त कई हुई, जंहिंमें हिन ॿिनि नवनि पुलसारनि खे दरियाफ़्त कयो वियो जेके असांजी धरती खां तरतीबवार 16,000 ऐं 4,100 नूरी सालनि जे मुफ़ासिलनि ते मौजूदु आहिनि। सितंबर 2020 ईस्वी में हिन बाक़ाइदे तौर ते गैर अर्ज़ी ज़िंदगी खे ॻोल्हण जे कम जी शुरूआति कई। 2019 ईस्वी में फ़ल्कियादनि असांजे सिज खां पोइ सभ खां वेझड़ाई में लॻभॻि 4.3 नूरी साल दूर मौजूदु तारे प्रोक्सिमा सेनेचारी खां धरती ॾांहुं ईंदड़ हिकु इशारे खे हासिल कयो। उहो इशारो तंग बैंड जे रेडियाई लहर हुई जेका आम तौर ते इंसान जी ठाहियल जिस्मनि सां लाॻापियल हूंदी आहे। हिन दरियाफ़्त साइंसदाननि खे उहो सोचण ते मजबूर कयो त छा इहा कंहिं क़िस्म जी इंसानी टेक्नोलॉजी जी ख़राबी जे सबबु त नाहे।